लेकर सदगुरु आए, प्रेम एकता का संदेश लेकर सदगुरु आए। मां उन्हनि सदगुरुनि जे बारे में स्वामी श्री टेऊराम जी जो जीवन चरित्र मां तव्हांखे अॼु पढ़ी करे ॿुधाए रही आहियां। स्वामी जिन जी हिकु साखीअ में चयल आहे, उन्हनि जे जनम साखी में हिकु लाइन चयल आहे, पंहिंजी रचना छो रचाए तो मूं में का ताक़त न आहे। इन करे मुंहिंजे में का ताक़त कोन्हे, पर उन्हनि जी प्रेरणा सां ई मां ही वीडियो ठाहे रही आहियां ऐं तव्हांजे अॻियां पेश करे रही आहियां। स्वामी सदगुरु टेऊराम जिन खे ही मुंहिंजे तरफ़ां उन्हनि जे जेको इहो वार्षिक उत्सव हले पियो, उनमें मुंहिंजी तरफ़ां हिकु सप्रेम भेंट। जय श्री झूलेलाल। ओम श्री सतनाम साखी। संत श्री 108 सदगुरु स्वामी टेऊराम महाराज जिन जो जीवन चरित्र भाङो पहिरियों। संत दरवेशनि जी भूमि सिंध देश ऐं हैदराबाद जो ज़िलो, तंहिं में सिंधु दरिया जे कंढे ते सरसब्ज़ मैदाननि ऐं मोहींदड़ बाग बगीचनि जे विच में हो खंडूअ नाले हिकु ॻोठ। इन ॻोठ में संवत 1944 मती आखाड़ 4 तिथि छठ शुक्ल पक्ष में बराबर सन हो 1887 जुलाई महीने जी 6 तारीख़ छंछर जो ॾींहुं 9 बजे सुबुह जो सदगुरु स्वामी टेऊराम साहिब जो जनम फूलवंशी खत्री कुल में भगत चेलाराम जे घर में थियो। संदन पिता भगत चेलाराम ऐं ॾाढो आसनदास वॾा हरि भक्त हुआ। भगत चेलाराम त अहिड़ो संत शेवी हो जो किथे बि कंहिं संत महात्मा ॾिसंदो हो त इनखे पंहिंजे स्थान ते आणे प्रेम सां रसोई पाणी कराए पोइ छॾींदो हो। महिमाननि ऐं मुसाफ़िरनि जी पिणु प्रेम ऐं आदर सां शेवा कंदो हो। संदसि स्थान ते हर रोज़ नितनेम सत्संग ऐं भजन कीर्तन थींदो हो। स्वामी जिन जी माता कृष्णा देवी बि पंहिंजे पतीअ खां पुठिते कान हुई। हिकु दफ़े ऋषिकेश हरिद्वार मां हिकु संत मंडली सिंध जो सैर कंदी अची खंडूअ में निकिती। भगत चेलाराम खेनि पंहिंजे स्थान ते वठी आयो ऐं संदसि टहल शेवा करण लॻो। महात्माउनि सुबुह शाम सत्संग कंदा हुआ ऐं सितार ते कीर्तन कंदा हुआ। ॻाईंदे ॻाईंदे अहिड़ो त प्रेम में मग्न थी वेंदा हुआ जो पंहिंजे शरीर जी बि सुध बुध भुलिजी वेंदा हुआ। भॼन कंदे कंदे पंहिंजे आसण खां 2-3 फुट अॻिते रड़ी वेंदा हुआ। हिकु ॾींहुं माता कृष्णा देवी सत्संग में वेठी हुई। जॾहिं संत भॼननि जी मौज में आया तॾहिं संतनि ॾांहुं निहारे मन ई मन में प्रभुअ खे प्रार्थना करण लॻी त हे अंतर्यामी, मां निमाणी उहां जे दर ते इहा ई अरदास थी करियां त दया पाले हिन खां पोइ हिननि मुनीश्वरनि जहिड़ो ई ॿार ॾिजो ऐं उहा अरदास अॻाइजो। इहो संकल्प करे सत्संग जी समाप्ति वक़्तु माता हथ जोड़े संतनि खे प्रार्थना कई त हे संतो, कृपा करे हिन सत्संग में पलव पायो त मुंहिंजी दिलि में जेका आस आहे सा परमात्मा पूरी करे। संतनि पलव पातो ऐं राम नाम जी धुनी लॻाए सत्संग पूरो कयो। राति जो माता खे वीचार आयो त ॿुधंदी आहियां त भॻवानु तप करण ते ई प्रसन्न थी मन जूं मुरादूं पूरियूं कंदो आहे। छो न मां बि कठिन तप करे परमात्मा जी प्रसन्नता पाए मन जी मनोरथ पायां। अहिड़ो संकल्प करे सुबुह जो पंहिंजे पति देव खां आज्ञा वठी 40 ॾींहं जो विर्त शुरू कयई। 8 पहर सिर्फ़ आनो खन जल वरताईंदी हुई ऐं समूरो वक़्तु परमात्मा जे ध्यान में रहंदी हुई। व्रत जा 40 ॾींहं पूरा थिया त राति जो परमात्मा सपने में खेसि दर्शन ॾेई चयो, माता,
असीं तुंहिंजे तप ते प्रसन्न थिया आहियूं, तुंहिंजो संकल्प पूरो थींदो। इहो ॿुधी माता गदगद थियण लॻी। माता जो विर्त सफल थियो। 41 ॾींहुं सुबुह जो 7 बजे विर्त छोड़ियाईं। उन खां पोइ ई बालक टेऊंराम संदसि गोद भरी। 6 ॾींहंनि दस्तूरी रीत मूजिबि छठी कई वेई। संगत बालक जो दर्शन कयो। कुटुंब में वाधायूं वरी वयूं। महाराज जीरमदास बालक जो ग्रह ऐं रास रेखा ॾिसी चयो त बालक होणहार आहे ऐं धर्म अवतार थींदो ऐं संदसि नालो टेऊंराम रखियो। भगत चेलाराम खे अॻ में 2 पुट ऐं 2 न्याणियूं हुयूं। पुटनि जा नाला हुआ वेरसीमल ऐं टहलराम ऐं न्याणीअ जा ज्ञानीबाई ऐं ईश्वरीबाई। सभिनी जी शादी थी वई हुई। वेरसीमल भगत चेलाराम जे जीअरे ई जुदा थी वियो। बाक़ी टहलराम घर जो कमकार ऐं दुकान जो कारोबार संभालींदो हो। बालक टेऊंराम सॼे घर में सूरज समान हो। जीअं सूरज उभरण सां ऊंद हली वेंदी आहे ऐं बाग़ीचनि जा गुल टिड़ी पवंदा आहिनि, तीअं ई सभई घर जा भाती पाड़े वारा मिट माइट ऐं सत्संगी बालक जो स्वाभाविक ऐं खिलमुख चहिरो ॾिसंदा हुआ त संदसि तुतली ॿोली खिलमुख चहिरो ॾिसंदा हुआ ऐं संदसि तोतली ॿोली ॿुधंदा हुआ त संदसि चिंता रूपी अंधेरो मिटी वेंदो हो। सभु ईअं महसूस कंदा हुआ त असांजे घर में साक्षात वैकुंठनाथ अवतार धारे आयो आहे। सभिनी जी दिलि गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवंदी हुई। माता कृष्णा खेसि खीर पियारी, गोद में विहारे मिठे सुर सां शौ सिवो हम जी लोली ॾेई जिते बि खणी सुम्हारींदी हुअसि या विहारींदी खेसि विहारींदे हुअसि त उते ई शांती सां सुम्ही पवंदो हो या वेही रहंदो हो। कॾहिं बि ॿियनि ॿारनि जीअं अजायो सजायो कीन रुअंदो हो। स्वभाव सदाई निर्मल शांतीको ऐं खिलमुख हूंदो हुअसि। 2 सालनि जो थियो त माता खेसि ॻाल्हाइण सेखारण लॻी। पहिरियां ई सेखारियईंसि राम जो नालो ऐं पोइ धीरे धीरे ॿिया नाला। मुनण संस्कार जो समय आयो त आखाड़ जे पूरनमासीअ ते वॾे धूमधाम सां बाईअ जोहर घर जे बाग़ीचे वारे खूह ते बालक जो मुनणु लहिरायो वियो। माता कृष्णा हर रोज़ नितनेम सां प्रभात जो 4 बजे उथी जंड पीअंदी हुई ऐं नंढड़े नींगर खे गोद में विहारे कबीर साहिब जो हेठियों भॼन ॻाईंदी हुई। लागी लागी शब्द के चोट तन में। बालक माता खे चवंदो हो, अम्मा तन में गाए। माता त हर रोज़ खेसि गाए ॿुधाईंदी हुई। सतगुरु महाराज जिन जो रांदि करण जो तरीक़ो ई निरालो हो। ॿारनि खे कठो करे आसन लॻाईंदा हुआ, पाण में अखियूं बंदि करे ऐं ॿियनि ॿारनि खां बि अखियूं ॿूटाए वेही प्रेम सां राम नाम जी धुनी लॻाईंदा हुआ। जिते बि संगत थींदो हो, सत्संग थींदो हो, उते ॿारनि खे साण करे वेंदा हुआ। सभिनी ॿारनि खे अहिड़ो त प्रेम जी डोर में ॿधी काबू कयो हुआईं जो हर रोज़ सुबुह जो निंड मां उथण सां ई सभिनी ॿार संदसि वटि हलिया ईंदा हुआ ऐं सारो ॾींहुं
समाइण सारो ॾींहुं मसाणनि में महाराज जिन सां गॾु रहंदा हुआ। विच में सिर्फ़ हिकु दफ़े रोटी खाइण लाइ घर ईंदा हुआ। इन नमूने 7 वरह जा थिया त हिकु ॾींहुं सभिनी छोकरनि खे चवण लॻा त अॼु हलो त दरिया ते हली रांदि करियूं। सभिनी गॾिजी दरिया ते विया। उते सभिनी खे चयऊं त अॼु सभु को पंहिंजो पंहिंजो घर ठाहे। तंहिं ते जेके 10-14 छोकिरा हुआ 10 ऐं 14 छोकिरा आया हुआ। तिन सभिनी गॾिजी वणनि जूं टारियूं भॻियूं। किन टारियुनि ज़मीन में खोड़ियूं ऐं मथां विझी पंहिंजा घर ठाहिया ऐं सतगुरु महाराज जिन पंहिंजो हिकिड़ो घर ठाहे तयारु कयो। पोइ सभिनी खे चयऊं त हाणे हर को पंहिंजे घर में आसण लॻाए ऐं अखियूं बंदि करे राम जो नालो जपे। एतिरो ॿुधी सभई छोकिरा आसण ॿधी अखियूं पूरे राम नाम जपण लॻा। अधु कलाक खां पोइ सतगुरु महाराज जिन सभिनी खे सॾे पंहिंजे घर अॻियां विहारे चयो त हाणे दरियाशाह में सनानु करे पोइ घर हलंदासूं। रिझूअ नाले हिकु छोकिरो चवण लॻो त कपिड़ा त लाहे रखूं पर को खणी न वञे। तंहिं ते सतगुरु महाराज जिन चवण लॻा त उहा चिंता न करियो, मां कपिड़नि जी संभाल कंदसि। तव्हां वञी पहिरीं सनानु करे अचो त पोइ मां वेंदसि। सभई छोकिरा कपिड़ा लाहे सतगुरु महाराज जिन खे ॾेई वञी सनानु करण लॻा। हिकु छोकिरे खिलू कुझु चंचल स्वभाव जो हो। सो सनानु कंदे दरिया में कुझु अॻिते हलियो वियो जिते पाणी तमामु वॾो हो ऐं यकदमि ॿुॾी वियो। खिलूअ खे ॿुॾी वियल ॾिसी सभिनी छोकिरा ॿाहिरि निकिरी दाहूं करण लॻा। दाह ते सतगुरु दौड़ींदा आया ऐं छोकिरनि खां दाह जो सबबु पुछण लॻा। हिननि जो इशारो छोकिरनि इशारो करे हथनि जो इशारो करे छोकिरनि चयो त खिलू ॿुॾी वियो। सतगुरुनि छोकिरनि खे चयो त दाहूं न करियो, मां खेसि कढी थो अचां। इएं चई वठी कपिड़नि सूधो दरिया में टिपो ॾिनऊं ऐं अंदरि हलिया विया। इहो हाल ॾिसी छोकिरा वधीक रुअण लॻा ऐं दाहूं करण लॻा ऐं चवण लॻा त हाय, ॿई ॼणा ॿुॾी विया। पर 8 मिंटनि खां पोइ सतगुरु खिलूअ खे बांह खां वठी कंधे ते कढी आयो। छोकिरा खिलूअ खे ॾिसी ख़ुशीअ में ताड़ियूं वॼाइण लॻा। खिलूअ खे कपिड़ा पाराए सभिनी छोकिरनि सां गॾिजी अची हिकु वण हेठां वेठा। छोकिरा सतगुरुअ खां पुछण लॻा त खिलूअ खे कीअं कढी आया। स्वामी जिन चयो त खिलूअ खां पुछो। छोकिरनि खिलूअ खां पुछो त खिलू सतगुरु ॾांहुं निहारे चवण लॻो त जंहिं वक़्तु गोता खाई रहियो हुअसि तंहिं वक़्तु ईअं ई हिकिड़े देवता मूं खे बांह खां वठी गोद में विहारियो। एतिरे में साईं जिन अची विया ऐं इहो देवता फल फूल खणी साईं जिन जे अॻियां रखे पेरनि में पेरे पियो त हथ जोड़े चवण लॻो त हे प्रभु, मुंहिंजा वॾा भाॻ आहिनि जो उहा अची दर्शन ॾिनो आहे। हिन वक़्तु ॿी कहिड़ी उहा जी सेवा करियां। हिन दास जी वेनती आहे त जॾहिं बि को हिन दास में कमु पवे त दास खे शेवा करण लाइ आज्ञा कंदा। इन्हीअ ते साईं जिन इन देवता खे चवण लॻा त मां त उहा खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां जो घणनि ॾींहंनि खां पोइ मेलो थियो आहे। एतिरो ॿुधी देवता साईं जिन जे पेरनि ते पई
अंदरि ध्यानु थी वियो। तंहिंखां पोइ साईं जिन मूंखे बांह खां वठी ॿाहिरि कढी आया। छोकर हथ जोड़े पुछण लॻा त साईं, इहो देवता केरु हो? तंहिं ते सतगुरु मुस्की चयो, इहो असांजो प्रीतम वरुण देवता आहे। प्रीतम वरुण देवता आहे। खिलू ऐं ॿियनि किन छोकिरनि घर अची पंहिंजे माइटनि सां इहा ॻाल्हि कई, जे ॿुधी ॾाढी अचरज में पइजी विया। अहिड़ी तरह सतगुरु छोकिरनि सां कॾहिं बाग़ में, कॾहिं घर में, कॾहिं दरिया ते त कॾहिं नहर जी कंठे ते वञी राम नाम जो जाप कंदा हुआ ऐं प्रोलियूं ठाहे छोकिरनि खे ॾींदा हुआ। जेको छोकिरो प्रोली सलींदो हो तंहिंखे टोल ॾेई सभिनी जे अॻवान बणाईंदा हुआ। हिकु ॾींहुं रांदि कंदे कंदे वञी मुखी जहामराय जे बाग़ में वेठा। उते सभई छोकिरनि खे विहारे चवण लॻा त अॼु उहा लाइ हिकु गुजारत ठाहे आयो आहियां। जेको वञंदो तंहिंखे पाओ पेड़नि जो मिलंदो। इहा ॻाल्हि ॿुधी सभई छोकिरा ख़ुशि थिया। ख़ुशीअ मां ताड़ियूं वॼाइण लॻा ऐं सावधानीअ सां वेही महाराज जिन खे चवण लॻा, जल्द ॿुधायो, स्वामी जिन हीअ प्रोली ठाहे छोकिरनि खे ॾिनी।